मक़नातीसी लहरुनि वसीले जेसि ताईं जिते असांजो आवाज़ ऐं अक्स पहुचे थो उन्हनि तमामु माई टीवी ॾिसंदड़ नाज़रीन खे जब्बार गिलाल जो प्यार ऐं पंहिंजाइप वारो सलाम। हीअ असांजा किताब जीअं खुलियल हथ, हिननि हथनि में अव्हां जे लाइ पिनियल दुआऊं, अव्हां जे मुख जूं मुस्कुराहटूं हमेशह क़ाइमु रहनि ऐं अव्हां जे ख़ुशियुनि जो सिज हमेशह आबोताब सां चमकंदो रहे। हींअर कंहिं नए महिमान सां गॾु माई टीवी जा महिमान खणी हाज़िर थिया आहियूं ऐं अॼु जी जेका शख़्सियत आहे, लफ़्ज़, मज़ाक, खिल, ॾुखनि खे पासीरो करे ख़ुशियूं विरहाइण वारा अदाकार, सदाकार, ख़ूबसूरत इंसान जंहिंजो तारुफ़ ऐं तारीफ़ अगरि करणु चाहियां त हीउ सॼो प्रोग्राम उन में ई पूरो थी सघे थो। कंहिं शाइर चवाणी, हिकु उमिरि सॼी तूं जे संभारुनि में वही हली, हिकु ॿी हयाती तोखे विसारण जे लाइ खपे। अहिड़े शख़्स खे वाक़ई बि नथो विसारे सघिजे। अॼु जो असांजो महिमान मीर सोबदार सईद। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि मीर साहिबु? ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? तमामु बहितर। तव्हांजूं महिरबानियूं, तव्हां असांखे दावत ॾेई असांजो मान वधायो, लख कुर्ब तव्हांजा। अॼु असां हीअ जेका लोकेशन बि सिलेक्ट कई आहे न, जी जी, उहे तव्हांजे मिज़ाज वटां सिलेक्ट कई आहे। तोणी जो घिटियुनि में ॿारनि जा आवाज़ बि ईंदा ऐं असां स्टेशन जे भरिसां वेठा आहियूं, बल्कि उते ट्रेन जे हॉर्न जा बि आवाज़ ईंदा, पर इन आवाज़नि में ई तव्हां ख़ुशियुनि जा रंग ॻोल्हींदा आहियो। त उन्हनि ख़ुशियुनि जे रंगनि सां ई तव्हांखे भलीकार चऊं था हिन ख़ूबसूरत लोकेशन ते। ऐं महिरबानी आहे असांजो दोस्त साईं ज़ुल्फ़कार कनासरो साहिबु, हीअ उनजी लोकेशन आहे ऐं असां वॾा वड़ साईं जन जा जो हुननि असांखे इहा महिरबानी कई। मीर साहिबु, शुरूआति कंदासीं तव्हांजे शुरूआती ज़िंदगीअ खां। थोरो अगरि तव्हां पंहिंजो तारुफ़ नंढपण खां वठी कराईंदो, किथे तालीम हासिलु कयव ऐं किथे पैदा थियो, किथे मश्करियूं कयव, मज़ाक़ूं कयव, शरारतूं कयव? हा, पहिरियों साईं मुंहिंजो नालो मीर सोबदार हुसैन आहे, मुंहिंजो तख़ल्लुस सईद आहे। मां 1973 खां शाइरी शुरू कई फस्ट ऑफ ऑल में, ऐं उन सां गॾु पहिरियों मां पंहिंजे ॻोठ कोट मीर मोहम्मद तालको किंगरी में मां पंहिंजी प्राइमरी तालीम खे पूरो कयो। उन खां बाद में मां पिरालो हाई स्कूल मां मैट्रिक कई ऐं उन खां बाद में अॻिते अची ममताज़ कॉलेज खां जेका आहे साम्हूं जेके प्राइवेट हिसाब सां मूं इंटर बि कई, BA बि कई पाकिस्तान कॉलेज खां, इहे हली। उन खां पोइ लॉ कॉलेज खैरपुर खां मां जेका असां LLB बि कई। जी जी, हे ज़िंदगी जो सफ़रु आहे। जीअं मां हिकिड़ो पंहिंजो शेर तव्हांखे ॿुधायां थो, सफ़र ज़िंदगीअ जो अञा थो हले पियो, कॾहिं को थो विछड़े कॾहिं को मिले थो, ख़बर न आहे साथी कॾहिं मौत ईंदो, को माण्हू रोए थो को माण्हू खिले थो। हिन ज़िंदगी जे सफ़र में रुनो बि आहियां, खिलियो बि आहियां ऐं सुठनि साथियुनि सां बि मिलियो आहियां ऐं किथे किथे धोखा बि खाधा अथमि, थाबा बि खाधा अथमि, सभु कुझु। छो त हीउ सफ़रु अहिड़ो आहे जी जी, जेके उहो जेका आहे सा हले थो। त मां मूंखे अर्ज़ु कयां त हक़ीक़ी तरह सां मुंहिंजो जेको सफ़रु हलियो सो बचपन खां हिकु इश्क सां शुरू थियो। जी साईं, जॾहिं मां 10 सालनि जो हुउसि उन दौर खां वठी जेका आहे सा मुंहिंजो इश्क शुरू थियो, जेको तक़रीबन 35 साल उन इश्क खे पाक साफ़ रखी करे ऐं असां हलायोसीं। ऐं जॾहिं पंहिंजे सजण सां मिलणु वेंदा हुआसीं तॾहिं बि वुज़ू करे वेंदा हुआसीं त मथां का अहिड़ी गुस्ताखी थिए या का मथां ॿेड़ी थिए, छो त सचाई सचाई आहे, बुराई बुराई आहे। ऐं अॼुकल्ह जे दौर में जेको कुझु हले थो तव्हां ॾिसो था, पर उन खां ऐं इन ई मूंखे हिन ज़िंदगीअ में सत बख़्शियो। ॿुधो त उन खां गॾु उहो साथी मुंहिंजो 35 साल जेका आहे सा हू हलियो, उन खां पोइ हिन दुनिया मां हलियो वियो, पर अॼु ताईं मुंहिंजे मन में आहे ऐं उन मुंहिंजे यकीनी ज़िंदगीअ जी तामीर कई। ऐं छो त जेका आहे सा इश्क खां सवा मां चवां थो त हर शइ नामुकमिल आहे। मीर साईं, जेको तव्हां ॻाल्हि कई त तव्हांजो नंढपण इश्क सां शुरू थियो जी जी ऐं जवानी ताईं इश्क ई रहियो, त
ये फ़नी दुनिया में कॾहिं तव्हां आयो ऐं कहिड़े अंदाज़ सां आयो, इतफ़ाक़न आयो, शौक़ु हुयो? मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा त जॾहिं मुंहिंजे साथीअ जी जेका आहे सा हिन दुनिया मां लाॾाणो थी वियो, उन खां पोइ मां ॾाढो ग़मगीन रहियुसि, ॾाढो दर्द में रहियुसि, हेठि कयुसि मां घणो कुझु जेका आहे सा। ऐं उन साथी खे यादि कंदे मूंखे इहो बि रहियो त हुन मूं वटि छा छॾियो आहे ऐं हुन मूंखे किथे आंदो आहे ऐं मूंखे छा करिणो आहे। उन खां पोइ हिन फ़न मुंहिंजे अंदर में जनमु वरितो ऐं उन खां पोइ मां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते 1986 में मां जेका आहे सा ऑडिशन ॾिनी। 1986 में असांजो रेडियो पाकिस्तान जॾहिं इहा पंहिंजी टेस्टिंग हलंदी, हिकिड़े जॻह जेका आहे रेडियो जी उहा तामीर थींदी ऐं हिन में डिस्ट्रिक्ट काउंसिल जो हिकिड़ो कमिरो हूंदो, उन मां टेस्टिंग हली ऐं कादिर बख़्श मल्हा साहब पहिरियों शुरूआती माना उन आर्टिस्टनि मां तव्हां आहियो? रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे शुरूआती आर्टिस्टनि मां। उन खां बाद में मूं ऑडिशन ॾिनी। मुनीर सूमरो साहब असांजो डायरेक्टर हो, उन असांखां ऑडिशन वरिती जंहिंमें मूंखे क्लियर कयो वियो। ऐं उन खां बाद में शाइरी जे हिसाब सां बि उन खां पोइ असांजो प्रोड्यूसर हो जहांगीर कुरैशी, जंहिं चयो तव्हांजो आवाज़ु भलो आहे, तव्हां ड्रामनि में अचो। आवाज़ु त तव्हांजो लाजवाब। उन खां पोइ मां ड्रामनि जी रिसर्च के आयुसि। मुंहिंजा ग़म आहिस्ता आहिस्ता थोरा यादूं वेही रहियूं, उहे विसाई। उन खां बाद में मूं हिकिड़ी दवा ॻोल्हे वरिती जेका मूं सम्झो त मूं रुनो बि केतिरो आहे। हिकिड़ो सुवालु कयो वियो हो मूंखे अॻु में त तव्हां हमेशह माण्हुनि खे मुस्कुराहट ॾियो था, खिलायो था, ख़ुशि था कयो, कहिड़ी महफ़िलुनि में हुजो, ड्रामनि में हुजो, कॉमेडी आहे तव्हांजी, छा तव्हां कॾहिं रोना बि आहियो? त मूं हुननि खे ॿुधायो, मां जो हा रुनो आहियां, एतिरो जो हिन वक़्तु खिलण खां सवाइ जी नथो सघां। वाह 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 वाह, ॾाढो ख़ूबसूरत जवाबु आहे तव्हांजो। अच्छा, तव्हां वरी माना फ़न जी दुनिया में त आहियो पर मज़ाक़ ई जेका चूंडियव जी, ऐं माना वजह छा हुई? तव्हांखे उहो ॾुख जेका आहे सो महसूसु थियो ऐं तव्हां चाहियो त जेके ॿियनि जा ॾुख आहिनि उन्हनि खे ख़ुशियुनि में तब्दील कयां। छो त मां खे कर्ज़ु कयां, हीअ जेका तंज़ो मज़ाह आहे, इहे ॾुखायल माण्हुनि लाइ हिकिड़ी मलम बि चइजे, मलम बि चइजे। ऐं अॼुकल्ह जो जेको तव्हां दौरु ॾिसो था, हर कोई तरह सां नफ़्सियाती तरह सां पंहिंजे मुश्किलातुनि में, हिननि में, ॾुखनि में, हिननि में मजबूर आहे। पर जॾहिं असां हुननि जे अॻियां मज़ाक़ कयूं था या मज़ाहिया ड्रामा ॾियूं था या मज़ाहिया शाइरी कयूं था कंहिं महफ़िल में, त उहे चारि रूह असांजे अॻियां जॾहिं टहक ॾियनि था त यकीन पुछो असांजी दिलि बि ख़ुशि थी थिए त मां कंहिंखे खिलाइणु आयो आहियां, कंहिंखे रोआइणु न आयो। ज़बरदस्त। अच्छा, लिखणु कॾहिं शुरू कयव? पहिरियां शाइरी लिखियव या ड्रामा लिखियो? साईं, मां पहिरियों शाइरीअ खे जेका आहे सा लिखियुमि ऐं मूंखे यादि आहे उस्ताद अता मोहन हामी मरोम उहो उन महफ़िल जी सदारत पियो करे ऐं मां बि वञी पंहिंजो नालो लिखायो। अच्छा, इन शाइरनि में मुंहिंजो त नालो लिखो। उहो पहिरियों शेर यादि आहे तव्हांखे? जी जी, उहो यादि आहे त तुंहिंजे हुस्न जे गुल खे नाज़ वारा, माखीअ जूं मखियूं चिंबड़ी न पवनि, कुझु तेज़ क़दम खण मूं ॾे मिठा, क़िस्मत जूं अखियूं विचड़ी न पवनि। पोइ हिन जी आख़िरी मतिलबु मां तव्हांखे ॿुधायां थो, मां जेकर तुंहिंजा गल चुमिया पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु थो थिए, हिन तुंहिंजे सही त वीचारे सां इहे कारा वार विड़ी न पवनि। त उस्ताद सदारत पियो करे, उस्ताद हामी साहिबु उथी चयो, बाबा कारा वार की न कारा ॿार? मां चयो साईं न, साईं कारा वारनि जी ॻाल्हि थो कयां, मां ॿारनि जी ॻाल्हि नथो कयां। ज़बरदस्त ज़बरदस्त। एॾनि ख़ूबसूरत शाइरनि सां तव्हां गॾु शाइरी कई आहे ऐं माशाअल्लाह। अच्छा, पोइ शाइरी जेको किताबु आयो तव्हांजो? मुंहिंजो पहिरियों शाइरी जो किताबु हो 2004 में, लुढ़क टहक ऐं संसार। लुढ़क टहक ऐं संसार। वाह, तव्हांखे सचल लाइब्रेरी आहे या ॿी में मिली वेंदा। उन मां को उन किताब मां कोई का चूंड? हा, उन में मुंहिंजा 3 सेक्शन हुया। हिकिड़ो इश्क मोहब्बत, ॿियो वक़्तु हालात ऐं टियों तंज़ो मज़ा। हाणे तव्हां कहिड़ी पोज़ीशन में मूंखे ॿुधण था चाहियो? मां टिनी पोज़ीशन जी जी, 3 सेक्शन जेके आहिनि उन मां को हिकु शेर असांखे असांजे नाज़रीन जे समातुनि ताईं पहुचायो। हीउ मुंहिंजो किताब जो पहिरियों गज़ल आहे। दिल जे शहर में तूं ई हुए, दिल जे शहर में तूं ई हुए, सिक जे सहर में तूं ई हुए, हल्का हल्का टक सुञातम, घर जे पधर में तूं ई हुए। वाह वाह, ईद जो चंड पियो सबको ॻोल्हे, मुंहिंजे नज़र में तूं ई हुए। वाह 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 वाह, ईद जो चंड पियो सबको ॻोल्हे,
मुझे नज़र में तू ही हुए दुनिया जहा खूब नज़ारा हर मंज़र में तू ही हुए वक्त के जाचे हैरत खादम पहर पहर में इस तूं ॿुधण जो ईंदो ॿिया त सभई हिकु हिकु थी छॾे विया ॿिया त सभई हिकु हिकु थी छॾे विया ॿिया त सभई हिकु हिकु थी छॾे विया साण सफ़र में तू ही वाह वाह ॿिया त सभई हिकु हिकु थी छॾे विया साण सफ़र में तू ही हुए मुंहिंजा ॻोढ़ा केरु उगेया मुंहिंजा ॻोढ़ा केरु उगेया हिकिड़ो त घर में तू ही हुए मुंहिंजा ॻोढ़ा केरु उगेया हिकिड़ो त घर में तू ही हुए सही त अंदर में जाती पातम मुंहिंजे अंदर में तू ही हुए वाह साईं वाह साईं सही त अंदर में जाती पातम मुंहिंजे अंदर में तू ही हुए ही मुंहिंजे इश्क जी जेका ही पोर्शन जेको हुयो तव्हांजो जी जी हाणे जेको आहे सो ॿियो जेको रंग हुयो तव्हांजो किताब में मज़ाहिया बि आहे वक़्तु हालात ते बि आहे जेकॾहिं तव्हां वक़्तु हालात ते बि ॿुधणु चाहियो त मां उहो बि बिल्कुलु जेका आहे सा तव्हांखे ॿुधायां थो हीउ जेको वक़्तु ऐं हालात हले थो कंहिं कई कंहिंसां मुलाक़ात पुछा कंहिंखां कजे कंहिं कई ज़ुल्म जी शुरूआति पुछा कंहिंखां कजे बंदि कमरे में भॻल चूड़ियूं ताज़ी रत पई हुई बंदि कमरे में भॻल चूड़ियूं ताज़ी रत पई हुई कंहिंखे कुठो राति पुछा कंहिंखां कजे कंहिं कई ज़ुल्म जी शुरूआति पुछा कंहिंखां कजे मीर साहब हा मज़ाहिया तव्हां ॿियो जेको मुंहिंजो किताब जो टियों सेक्शन हो उहो तंज़ो मज़ाह ते हो ऐं तंज़ो मज़ाह में मां इहो ई चाहींदो आहियां त सुठो पैगाम ॾियां ऐं उन में का न का हक़ीक़त बि भरियल हुजे ऐं उन सां गॾु हिन समाज जो इस्लाह बि हुजे बिल्कुलु त मूं उहो शेर चयो त डिॼो छो था मूंखां बीमारी त न आहियां डिॼो छो था मूंखां बीमारी त न आहियां अवां जो ई आहियां बिहारी त न आहियां लिक छप में मूंखे दारोगा कपाइनि लिक छप में मूंखे दारोगा कपाइनि मीरवा ते बीठल का टारी त न आहियां ज़बरदस्त ज़बरदस्त छो त हक़ीक़त दारोगा ईअं कटराए वेंदा आहिनि इंजीनियर ख़बर ई कान हूंदी आहे त कीअं कटिजी वियो हीउ हिकिड़ो पैगाम बि आहे बिल्कुलु बिल्कुलु लिक छप में मूंखे दारोगा कपाइनि मीरवा ते बीठल का टारी त न आहियां कढी पर्स मां नाज़ नखरे सां खाओ कढी पर्स मां नाज़ नखरे सां खाओ सोणो मां मिठड़ी सोपारी त न आहियां हवा जो ई आहियां बिहारी त न आहियां कढी मुंहिंजा पुर्ज़ा मां पैसा कमायो कढी मुंहिंजा पुर्ज़ा मां पैसा कमायो मां सरकारी जीप या लारी त न आहियां कढी मुंहिंजा पुर्ज़ा मां पैसा कमायो मां सरकारी जीप या लारी त न आहियां फ़िरकनि जे फितननि में छो था फासायो पैगाम आहे बिल्कुलु फ़िरकनि जे फितननि में छो था फासायो मां मुला या मुनाफ़िक मदारी त न आहियां अवां जो ई आहियां बिहारी त न आहियां त अहिड़ी तरह सां जेका आहे सा असां हिनखे मज़ाह में जीअं आंदोसीं पाए सूट सोड़ो जेकॾहिं तव्हां माइंड न कयो छो त तव्हांखे सूट पियल आहे पाए सूट सोड़ो तो सीटियूं वॼायां अञा बि चओ था मुड़ुसु माण्हू न आहियां हिन खां वधीक चङो कमु को आहे स्कूलनि कॉलेजुनि में कापियूं करायां अञा बि चओ था मुड़ुसु माण्हू न आहियां हीउ पैगाम ॾिसो उशर ऐं ज़कात जा पैसा फॿाए उशर ऐं ज़कात जा पैसा उशर ऐं ज़कात जा पैसा फॿाए घरवारीअ जे नाले बैंक में रखायां अञा बि चओ था मुड़ुसु माण्हू न आहियां जॾहिं बि ॿुधां थो त एहतिसाब थिए थो जॾहिं बि ॿुधां थो त एहतिसाब थिए थो झटपट में पंहिंजी थो पार्टी मटायां अञा बि चओ था मुड़ुसु माण्हू न आहियां जॾहिं लठ वसे थी ईअं चई भॼां थो अबाड़े घोड़ाड़े उहो मां त न आहियां ॿुधी शहर सईद जो चिड़जो न यारो हलो तव्हांखे गिदू बदर घुमाया अञा बि चओ था मुड़ुसु माण्हू न आहियां सो अहिड़ी तरह सां असांजी इस्लाही समाजी थोरो घणो मुंहिंजी मज़ाह में हमेशह पैगाम भरियल हूंदो आहे अच्छा सही साहब तव्हां स्टेज ते बि इलाही कमु कयो आहे जी जी ऐं स्टेज ते लिखियो बि इलाही आहे जी सो लिखणु जेको ड्रामो लिखणु आहे उहो कॾहिं खां शुरू कयो हिन मां जॾहिं रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते आयुसि ऐं उते जेके स्क्रिप्ट ॾिसंदो हुउसि
त ड्रामा कीअं वठो न, थींदा हे वठो, हे आहिनि, बि- कीअं लिखंदा आहिनि। हे बि असांजे लाइ खाइण जी, जे जी, लाइ जी, आहे, न रुॻो महिरबानी, रखण जे लाइ न आहे। न महिरबानी तव्हांजी। ॿुधो सर, हा त उहे जेकॾहिं मां रेडियो पाकिस्तान ते मां जेका ड्रामा कया, जी उन ड्रामनि जी मां स्क्रिप्ट खे पहिरियों ॾिसंदो हुउमि त हू टेक्निक सिखां त ड्रामो लिखिबो कीअं, ड्रामो छा आहे ऐं असांजे समाज खे छा थो ॾिए, ऐं इन ड्रामे मां जेको आहे हेठियां असांजी नौजवान हुजनि या नंढड़ा ॿारनि खां वठी पीढ़ीअ ताईं, त हू केतिरो उन मां सबक़ु हासिलु कनि था। सही ऐं उन में छो त ड्रामो जो मक़सदु ई इहो आहे त तव्हां हिकिड़ो अहिड़ो नकुल पेश कयो हिन समाज जो जीअं उन्हनि मां ॿियनि खे सबक़ु मिले। मां उहे सुठियूं सुठियूं कहाणियूं जॾहिं जेके से उहे मां ॾिठियूं, उन खां पोइ मूंखे बि शौक़ु थियो त यार मां बि त लिखी सघां थो, मूं वटि बि त अलहमदिल्ला हिकिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ आहे, मां हिकिड़ो शाइरु आहियां, मां हिकिड़ो सुठी स्टडी कई आहे, त मां छो न मां बि ड्रामो लिखां। पोइ मां आदम काफ़ी मुंहिंजा ड्रामा रेडियो ख़ैरपुर ते रिकॉर्ड आहिनि जेके मां लिखिया पहिरियों बि ड्रामो आहिनि। कहिड़ो लिखियो यादि आहे? ऐं पहिरियों ड्रामो हिकिड़ो मूं लिखियो वैसा घाती, उहो केटीएन ते हलियो। अच्छा, पहिरियों पहिरियों माना केटीएन केटीएन ते पहिरियों ड्रामो केटीएन ते हलियो, ऐं उहा जेको आहे सो कलाक जो ड्रामो सोलो प्ले हो उहो, ऐं उहो तमामु वॾो अहिड़ो फेमस वियो जो 5 दफ़ा जेका आहे सा केटीएन ते हलायो वियो, वरी कोशिश चैनल ते कशिश चैनल ते इन ते हलायो वियो। उन खां पोइ मां रेडियो ते जेका आहे सा ॾींदो रहियुसि। असांजो प्रोड्यूसर जहांगीर कुरैशी रहियो, कलीमुल्ला शेख रहियो, मुख़्तियार मलिक साहिबु ख़ुदि मुंहिंजे ड्रामनि खे हलायो ऐं मुंहिंजी शाइरी खे बि रिकॉर्ड कयो। जी अच्छा, तव्हांजा गीत रिकॉर्ड बि थिया आहिनि? जी जी कहिड़नि फेमस जेके सिंगर आहिनि कहिड़नि ॻाया? जी जी रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते जेके मुंहिंजा रिकॉर्ड थिया आहिनि, पहिरियों रिकॉर्ड मुंहिंजो जहांगीर कुरैशी साहिबु कयो, ऐं असांजो बहितरीनु गुलकार सिंध जो ग़ुलाम शबीर समय ॻायो। कहिड़ो गीत हुयो? जफ़ाउनि जे बदिले कयूं से वफ़ाऊं, मगर हिन ज़माने असांखे न सम्झो। थोरो झुंगारे ॿुधायो, सुठो ॻाईंदा बि आहियो तव्हां, मूंखे ख़बर आहे। न आवाज़ मुंहिंजो ॻाइण जो न आहे, थोरो बल्कि थोरो थी वञे। जफ़ाउनि जे बदिले कयूं से वफ़ाऊं, मगर हिन ज़माने असांखे न सम्झो। हिन जो सिटूं आहिनि, जंहिं महफ़िल में आया मूं तिन खे खीकारियो, खणी नेण मुर्की उन्हनि ॾे निहारियो, अचण साण पंहिंजनि ई प्यारनि धिकारियो, अखियूं मुंहिंजूं लुड़कनि सां भरिजी बि आयूं, मगर हिन ज़माने असांखे न सम्झो। ग़ुलाम शबीर समय ॻायो, फ़क़ीर गुलबहार जोए ॻायो, हर गुल गुलाब नाहे, हर कम सवाब नाहे, सोना घणा ई लेकिन तुंहिंजो जवाब नाहे। तुंहिंजो जवाब मुंहिंजी इहा आख़िर मतिलबु अथसि, मुंहिंजी इहा दुआ थी, शल तूं जवानी माणे, तुंहिंजे करे सईद खे तो सारो जग सुञाणे, तुंहिंजा ई गुण थो ॻायां, इहो सचा ख़्वाब नाहे। अहिड़ी तरह सां हे पंहिंजे हिन ॻायो, हिन पंहिंजे सर्वेश सिंधी अता काज़ी, उन बि 2-3 कलामूं उहे बि रिकॉर्ड आहिनि। ऐं जेका आहे मां इहो ई चाहींदुमि त मां गेस्ट ई शाइरु न थियां, ऐं मां हिकिड़े कंहिं सुहिणे इदारे खे ॾियां जेको जहिड़ी तरह सां मुंहिंजो उहो यादि बि रहे ऐं उन लाइब्रेरी में बि रहे ऐं मां यादि रहां। काफ़ी जेके आहिनि से गेस्टी जेके ॻाइणा हुआ, उन्हनि मूंखे चयो तव्हां पंहिंजी शाइरी ॾियो, पर मां उन्हनि खे चयो मां न तव्हांजी जेका आहे सा मां एतिरो नथो लिखी सघां जेतिरो मां हेॾे, छो त जेको गेस्ट जल्दीअ में ख़तमु थी था वञनि, गेस्टी शाइरी या हे हो कुझु बि न आहिनि। हीअ इदारा जेके आहिनि त उनखे पाण में रखनि था। हाणे जीअं रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर आहे, तव्हां हुनजी लाइब्रेरी में हलंदो, तव्हांखे उहे रखियल ड्रामा बि मिलंदा ऐं उहे कलाम रिकॉर्ड जेके हूंदा उहे बि मिलंदा। तव्हांजे पसंदि जो गुलकार कहिड़ो आहे? मां हिकिड़ो अर्ज़ु कयांव त गुलकार त सभु सुठा आहिनि सिंध जा अलहमदिल्ला, पर उन सां गॾु वरी जेकॾहिं वधीक चाहियो त असांजे सिंगार अली सलीम मूंखे जेको आहे सो घणो जेका आहे सो पसंदि हुयो, पर मूंखे हिकिड़ी शइ हसरत रहिजी वई त सिंगार अली सलीम खां मूं को कलाम न ॻाल्हायो। सही सही जी जी। अच्छा, भला जॾहिं ज़िक्र थिए थो अदाकारी जो, तव्हां सुठा अदाकार बि आहियो, त तव्हांजो को आइडियल अदाकार? आइडियल हक़ीक़त ॿुधायांव थो त मुंहिंजो आइडियल त मुंहिंजो ई पिरी आहे, ॿियो को बि आइडियल अदाकार हुयो छा? न, अदाकार बि न हो, पर हिते अदाकारी में मां तव्हां हिकिड़ो अर्ज़ु कयांव न, उहो कहाणीकार ते बि छॾियल आहे। जहिड़ी कहाणी लिखंदो, जहिड़ो हुनखे किरदारु मिलंदो, उहो किरदारु कंदो। हाणे असां अहिड़ा किरदार बि कयासीं जेके ॿियनि खे पसंदि न आहिनि, सम्झो था न, पर के अदाकार हूंदा आहिनि न, त उहे
इलाही वेझो हूंदा आहिनि दिलि जे। जीअं हाणे मूंखे गुलाब चांडियो तमामु घणो वणंदो आहे, मुंहिंजो माना फेवरेट अदाकार। तव्हांजा फेवरेट साईं अदाकार? मां तव्हांखे ॿुधायां त हा। मां 2 औरतूं आइडल जेके हुयूं मुंहिंजे अजी शबीरा चना जेके ॿुधाईंदी हुई त ख़ैरां जे सिर जो ख़ैरु हुजे। सही सही सही। ऐं ॿियो असांजी अदी असां सां शबीरा चना मूंसां केतिरा ई ड्रामा कया। कॾहिं मां हुनजे मुड़ुस जे किरदार में हुउमि, कॾहिं हुनजे भाउ जे किरदार में हुउमि, कॾहिं हुनजे आशिक जे किरदार में हुउसि, इहे बि रहियुसि। सही सही। ऐं उन खां पोइ असांजी रोशन अता रोशन अता मुंहिंजे ज़ाल कमाल जो, कमाल जी हा रोशन अता ऐं ख़ुशनसीबी आहे जो मुंहिंजे हुन ज़ाल जो किरदारु अदा कयो। ऐं मां एॾो मूंखे यादि आहे हिकिड़ी हिन में मीरपुर माथेले में जेका आहे सा हिकिड़ो ड्रामे जी रिकॉर्डिंग पई थिए, जंहिंजो लेखक हुयो असांजो अयूब इमरानी साहिबु, उहो सन जो हुयो, लाजवाबु। ऐं उनजो के डायरेक्टर हुयो। उन मूंखे फ़ोन कयो, चई त हीउ जेको आहे ड्रामो असां रिकॉर्ड कयूं था ऐं जेका असां महिरबानी करे तव्हां उन ड्रामे जो नालो हो दोज़ख जो रिकॉर्ड कयो था। हा, ऐं तव्हांजी ख़ुशनसीबी आहे इहा जो तूं रोशन अता जे मुड़ुस जो किरदारु थो करे। मां हैरत में पइजी वियुमि, मां के खिली चयोमांसि, मां जो कंहिंखे तव्हां मूंसां चर्चो था कयो, छो त मां मज़ायो माण्हू आहियां, तव्हां मूंसां चर्चो था कयो, काॾे रोशन अता काॾे मां त हुनजे बट बि न आहियां। आख़िर चईं इदारे खां पुछो, मां वरी नूर जोखे साहिब खां पुछो, उन चयो तव्हांखे वञिणो आहे उते करिणो आहे, उते वियासीं। मां यकीन पुछो त मां रोशन अता खे झुकी मिलियुसि, छो त उहो महान अदाकार हुई, झुकी मिलियुसि। ऐं मां इजाज़त वरितीमांसि, जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे त मां तुंहिंजे मुड़ुस जो किरदारु अदा कयां। चयो हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी अदाकारी आहे, भली कयो। पर यकीन पुछो हिन कहाणी मूंखे एॾो मुतासिर कयो। मां हमेशह कॉमेडी माण्हू, खिलण वारो माण्हू, ऐं मूंखे अहिड़ो ट्रेजिडी किरदारु हो जंहिंमें जेका आहे सा इहा ज़ाल हुई उहा मरी थी वञे ऐं पुट खे फाही अची थी वञे। हीउ जेको हो जमालो कंदो अथव शाह साहिबु पंहिंजो, हा उहो आमिर शाह, उहो मुंहिंजे पुट जे किरदार में हो। सो उहा ऐं पुट खे फाही अची थी वञे, मां चरियो थी थो वञा, कपिड़ा फाड़े ऐं जेका चरियनि वांगुरु तमामु हिकिड़ी अहिड़ो छाइजी वियो ड्रामो मुंहिंजे मथां जो मां राति जो निंड मां बि उथी खड़ो थींदो हुउमि त मां अञा उहो ड्रामो थो कयां। सो मां मुतासिर अदी रोशन अता खां ऐं अदी असांजी जेका आहे शबीरा चना, अहिड़ा किरदार। ऐं हिन वक़्तु असांजी जेका आहे सा हले थी नसरीन नाज़ साहिबा। हाणे मर्द को अदाकार ॿुधायां थो, न मर्द बि ॿुधायां थो न, मां ज़ाइफ़ा सां गॾु मर्द बि ॿुधायां थो। ऐं उन सां गॾु जेका आहे सा ॿिया बि जेके असांजा सुठा सुठा, तव्हांजो त इहो मंसूर बलोच साहिबु हुयो, पुराणा अदाकार, या निज़ामाणी साहिबु हुयो, हा हा कैसर निज़ामाणी साहिबु हो, या इहे जेके आहिनि से असांजे लाइ तमामु भला अदाकार रहिया। ऐं ॿियो गुलाब चांडियो पंहिंजी जाइ ते ॾाढो सुठो अदाकार रहियो। पर उहो चवंदा आहिनि त यार ज़िंदगी ते भरोसो न आहे, ऐं उहो ईअं हलंदो थो वञे। जीअं असांजा वेझा दोस्त हुआ, असांजो सईद बागो साहिबु, या मज़हर शेख साहिबु, या या भुट्टो साहिबु, इहे बि असांजा सुठा दोस्त बि हुया ऐं हुन सां गॾु बहितरीनु अदाकार बि रहिया। ऐं मां हुननि सां गॾिजी ड्रामा कया, इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी। मीर साहिबु ॾाढो मज़ो थो अचे पियो, दिलि नथी चए त हिन कचहरीअ खे जेका आहे सो ख़तमु कजे, पर वक़्तु जेका आहे सो हमेशह अखियूं ॾेखारींदो आहे त जेका आहे सो ज़ाहिर आहे मुंहिंजो हिकिड़ो कंहिं बि कम जे हवाले सां मुक़ररु हदि आहे। सो हिन प्रोग्राम जे निज़ाकत ऐं टाइम खे ॾिसंदे मजबूरन तव्हां सां मोकिलाइणो पवंदो, पर आख़िर में तव्हां जेको पैगाम ॾियणु चाहींदो। मुंहिंजो अर्ज़ु इहा त पहिरियों त मां शुक्रिया अदा कंदुसि तव्हांजो बि ऐं माई टीवी जे जो बि जिन मूंखे घुराए, जो मूंखे मान ॾिनो, मूंखे इज़त ॾिनी। इहा बि ॿियो पैगाम असांजो इहो आहे त हीउ जेको असांजो समाज हले थो, असांजे नौजवान जेके हिन वक़्तु नशो अपनाइनि था, इहे जेको आहे सो तमामु ग़लति आहे। ऐं जेकॾहिं असांजी जेका ॿोली आहे, असांजी सम्झो त उन सां गॾु अदब आहे ऐं उन सां गॾु असांजो इख़लाक़ आहे, उहो इन नशनि जे करे मरी थो वञे। सो उहे उन्हनि खां परहेज़ कनि। ऐं ॿियो वालदेन खे बि मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त वालदेन पंहिंजे उन्हनि बचनि खे संभालनि ऐं उन्हनि खे जीअं गंदी सोबत में न वञनि, काॾे न वञनि, छो त ईंदड़ मर्द उहे आहिनि, ईंदड़ मर्द उहे आहिनि। ऐं जॾहिं उहे जंहिं बि क़ौम जा मर्द हूंदा आहिनि ऐं बाख़बर हूंदा आहिनि, ऐं साइंस जो दौरु आहे, ॾिसो था केॾी तरक़ी आहे। ऐं जेकॾहिं असां हुन में जेकॾहिं घटिताई में वियासीं
त असांजी क़ौम खे वॾो नुक़सानु पवंदो। तमामु ख़ूबसूरत पैगाम सां गॾु हिन अॼोके प्रोग्राम माए टीवी जा महिमान सां मोकिलण ई असां चाहींदासीं। ऐं आख़िर में हिन प्रोग्राम जो हिकिड़ी रीत रही आहे त असां महिमान खे अजर कोढाईंदा आहियूं या को न को तोहफ़ो ॾींदा आहियूं। सो मीर साहिब जे लाइ बि हीअ सिंध जी ख़ूबसूरत चादर जंहिंजे लाइ चयो वियो आहे त मुक़ाम वेंदड़ मैयत खे बि सुहे त घोड़े चढ़ंदड़ घोट खे बि सुहे। दुनिया जी बहितरीनु चादर ऐं 5000 साल पुराणी शनाख़्त रखंदड़ चादर साईं जन जे लाइ असीं पेश कंदासीं। महिरबानी साईं अब्दुल जवाब साहब, तमामु तव्हांजा कुर्ब ऐं माई टीवी जी महिरबानी जिन घुराए मूंखे मान ॾिनो, तव्हां प्यारु कयो, तमामु बहितरीनु। थैंक यू सर।